4 सालनि जी ॿारड़ी अलीशा सां ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थियो, जंहिं बाद हिन वक़्त हू लाकअप में मौजूदु आहे। अचो त असां हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया, हू छा पियो चवे। ज़्यादती मां कयोसीं वाक़ई। तोसां गॾु ॿियो केरु हुयो? भुगती हुयोसीं। छा नालो छा हुयो? कारला हुयोसीं। ख़ैरुल्ला? जी हा। हू बि तोसां गॾु हो? जी हा साईं। घणा ॾींहं ताईं तव्हां ज़्यादती जो निशानो बणायो? 7 ॾींहं साईं। 7 ॾींहं? जी हा। उन सां राब्तो तोसां कीअं थियो? पोइ साईं पाण राब्तो थियो, माई खे अस्पताल में वियो मां, मुंहिंजो मैदो ख़राबु हुयो। पोइ उतां मां पंहिंजे इलाज लाइ वियुमि। पोइ उतां खां मूंखे माई पाण ॻोल्हे ॾिठो आहे, माना राब्तो उन हमरा सां हुयुसि। पोइ मां मूंखे चई मूंखे वठी हल। पोइ हमरा चयो बाबा हिन सां ॻाल्हाइजांइ। मूंखे मां त ॻाल्हायो आहे, उहो मुंहिंजो वाक़िफ़ु हुयो। उहो मूंखे पुछा की तूं किथे? मां चयो मां कराची में आहियां। कहिड़े कहिड़े वार्ड में? मूंखे वार्ड सभु ॿुधायो, सभु कुझु। पोइ मूंखे कहिड़ी ख़बर त मूंखे छा करे थो छा नथो करे। पोइ अस्पताल में उहो आयो आहे। पोइ मूंखे चई वठी हल। मां चयो हथ रखो, वठी हल। पोइ वठी आयो माई खे। उनखे वठी अची हिते विकिरो कयो अथऊं? विकिरो न कयो साईं। काॾे कयो? उहो भुगती वटि छॾे ॾिनो मां। भुगती वटि छॾे ॾिनी? जी साईं। भुगती उनखे काॾे कयो? भुगती साईं उनखे वापसि करे छॾियईं। अच्छा, तव्हां उन माई सां बि ज़्यादती कई? जी हा साईं। तूं बि कई, ख़ैरुल्ला बि कई? जी हा साईं। तव्हां ॿिन्ही कई? जी साईं। उनजे बाद उनजी नंढड़ी 4 सालनि जी ॿारड़ी कहिड़ो ॾोह तुंहिंजो कयो तूं? उन सां ज़्यादती छो कई? साईं बसि थी वियो, ग़लती थी वियो साईं। कीअं ग़लती थी वई? बसि साईं थी वई ग़लती। वो अहसास को काक न आयो तोखे? बसि साईं थी वई ग़लती। बेसमझ 4 सालनि जी ॿारड़ी, पाण ॿार नारो न आहिनि? ॿार तोखे पंहिंजा न आहिनि? बिल्कुलु साईं आहिनि। शादियूं चलती? जी साईं। घणियूं शादियूं चल? वाह साईं। तो ॿार ज़रिड़ी ते काक न आई, अहसास न आयो? न साईं। 7 ॾींहं ताईं उनखे ज़्यादती जो निशानो बणायो? जी हा साईं। त वरी तूं मुतालबो कीअं कयो ॿी औरत वठी अच त पोइ तोखे वापसि ॾियां? साईं मुतालबो कयो आहे त वठी अच त पोइ तोखे ॾींदासीं वापसि ॿारड़ी।